अमेरिका में थियल हिक तहक़ीक़ में इंकशाफ़ कयो वियो आहे त पाणी पीअण सां न रुॻो दिलि ऐं ॿियनि बीमारियुनि खां बची सघिजे थो, पर ज़िंदगीअ जे मुदे में बि वाधि करे सघिजे थी। तहक़ीक़ में रत अंदरि मौजूदु वॾी उमिरि ज़ाहिर कंदड़ बायोमार्कर ऐं पाणी जी मौजूदगी जे विच में लाॻापन ते ग़ौर कयो वियो, जेका पंहिंजी नौवियत जी पहिरीं तहक़ीक़ हुई। माहिरनि जो चवणु आहे त जेके माण्हू घणो पाणी नाहिनि पीअंदा, उन्हनि सां सिहत जा घणा मसइला थींदा आहिनि ऐं उहे जल्दी मौत जो शिकार बणिजी वेंदा आहिनि। माहिरनि कुअनि ते कयल तहक़ीक़ मां नतीजा कढिया त घणो पाणी ॾेई कुअनि जी उमिरि 6 महीननि ताईं वधाए सघिजे थी, जॾहिं त इहो अमल इंसाननि जी उमिरि में 15 सालनि जे बराबरि आहे। तहक़ीक़ में शामिल रज़ाकारनि में ॾिठो वियो त घणो पीअंदड़ माण्हुनि जी रत में सोडियम जो मिक़दार 142 मिलीमोल फी लीटर खां वधी वियो, जॾहिं त उन्हनि जी हयातियाती उमिरि बि 15 सालनि खां वधीक ॾिठी वई। अहिड़े ई नमूने जंहिंजी रत में सोडियम जो मिक़दार 144 मिलीमोल फी लीटर हो, उन्हनि जी उमिरि 50% ताईं वधीक हुई। इहो ई सबबु आहे त साइंसदाननि चयो आहे त सिहत जे मसइलनि खां बचण समेत उमिरि वधाइण जे लाइ जिस्म में पाणीअ जो मिक़दार वधायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk